ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरडा खां। इमरान खान बेएतमादी रिथ जी तारीख़ अचण खां अॻु संदसि सियासी तौर ख़ात्मो थी चुको आहे। सिंध में गवर्नर राज जी ॻाल्हि कंदड़ शेख रशीद हिकु शितल कारतूस आहे। हू हर हुकूमत में वज़ारत लाइ चापलूसी कंदो आहे ऐं उहा अॼु बि इमरान खान जी करे रहियो आहे। अहिड़ो इज़हार पीपी तालका सदर जाम ज़हीर अली फज़ल रबी शादी हाल बेरानी में इमाम बख्श जुनिज जे भाइटे ऐं डॉक्टर अरबाब जुनिज जे पुट यासीन अली जुनिज जी थियल शादी तकरीब में शिरकत करण दौरान साहब सां ॻाल्हाईंदे कयो। जाम ज़हीर अली चयो त तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि जी इमरान खान खां बग़ावत करण संदसि नाकाम कारकर्दगीअ जो सबूत आहे। डॉक्टर अरबाब जुनिज जे पुट जी शादी तकरीब में जाम नूर अली, जाम शहबाज अली, मंजूर वसाण, निसार वसाण, सरदार चाकर खान मलूखानी, रशीद खान मरी, माशूक लिगारी, नवाब खान बबर, शकूर बुक्ती, राणा अनवर राजपूत, इस्माइल गाहू, अली हसन मंगसी, मीर मियाँ गाहू, साफ़ी जान मोहम्मद अबड़ो, हाकिम बलोच, मीर सागर, शाकर राजपूत, अली जूनेजो, डॉक्टर सालिह पंवर, खमीसो मरी समेत अहम सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरडा।